अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त संदसि ख़्याल में ईंदड़ हिक हफ़्ते दौरान ईरान सां मुआहिदो तइ थी वेंदो। ईरान सां मुआहिदे तहत जंग बंदीअ में वाध कई वेंदी ऐं हुर्मुज़ लंघ खे ॿीहर सामूंडी अचवञ लाइ खोलियो वेंदो। ईरान सां अमरीका जूं ॻाल्हियूं तेज़ीअ सां जारी आहिनि। इसराइल तरफ़ां ॾखण लबनान में मंसूबे मूजिब कार्रवाइयूं जारी रखण जो ऐलान। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू जो चवणु आहे त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप खे वाज़े कयो आहे त जेकॾहिं हिज़्बुल्लाह इसराइली शहरनि ऐं शहरनि ते हमला बंदि न कया त हू बैरूत में दहशतगर्द हदफ़नि खे निशानो बणाईंदा। संदन मौक़िफ़ तब्दील नाहे थियो। इसराइल फ़ौज ॾखण लबनान में तइ कयल मंसूबनि मूजिब कार्रवाइयूं जारी रखंदी। ईरानी पार्लियामेंट जी नेशनल सिक्योरिटी कमेटी जे सरबराह इब्राहिम अज़ीज़ी चयो आहे त यहूदी हुकूमत ऐं अमरीकी फ़ौज खे ख़बरदार करियूं था त लबनान ते हमला बंदि न थिया त संगीन नतीजा निकिरंदा। ईरान जी फ़ौज जवाब ॾियण लाइ मुकमल तौर ते तयार आहे। हिते में अमरीकी फ़ौज बि नतीजा भोॻींदी। पाकिस्तान पारां लबनान ते इसराइली हमलनि ऐं मासूम माण्हुनि खे निशानो बणाइण जी मज़म्मत। गॾियल क़ौमनि में पाकिस्तान जे मुस्तक़िल नुमाइंदे आसिम इफ़्तिख़ार चवणु आहे त इसराइल जा हमला हिते में अमुन जी कोशिशनि खे मुतासिर करे रहिया आहिनि। लबनान में मासूम माण्हुनि खे निशानो बणायो पियो वञे। लबनान ते इसराइली हमला आलमी क़ानून जी भनकड़ी आहिनि। जटादार अमुन रुॻो ॻाल्हियुनि सां ई मुमकिन आहे। पाकिस्तान लबनान जी हुकूमत ऐं अवाम सां ॿधीअ जो इज़हार करे थो। पाकिस्तान छिकताड़ में घटिताई लाइ सफ़ारती कोशिशूं जारी रखंदो। टंडो मीर अली भरिसां दरगाह पेरो हल वटि हथियार बंदनि जी फायरिंग। हिकु ॼणो क़तल। वाटसन तरफ़ां अली नवाज़ जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ लाश बाग़े बचरा स्टाफ वटि रखी धरणो। फैज़गंज तालके में बदअमनी ऐं चईन वाहन में पाणीअ खोट ख़िलाफ़ आख़िरी चोदगीअ में शटरबंद हड़ताल। शहरी इतिहाद ऐं वापारी तंज़ीमनि तरफ़ां महराण हाईवे ते एहतिजाजी कैंप क़ाइम। रोड ब्लॉक अॻवाननि जो चवणु आहे त महीने अंदरि 23 मोटरसाइकिलूं फुर। मज़ाहिम ते ॿ ॼणा क़तल ऐं 15 ज़ख़्मी थी चुका आहिनि। तालके जे चईन वाहन में पाणी खोट सबबि पोखियल फसल सड़ण पिया। बदअमनीअ ते ज़ाब्तो आणे पाणीअ जी फराहमी यकीनी बणाए बेचैनी ख़तमु कई वञे। नसीराबाद जे ॻोठ खॾाई कल्होड़ा भरिसां पीरसन जो तशदुद थियल लाश। ॻोठ मिठल चांडियो वासी मोहम्मद प्रेल चांडियो जो लाश ज़रई ज़मीन मां मिलियो। अस्पताल मुंतकिल। जैकबाबाद जे कांगी मेडिकल सेंटर में औरत फौत। वारसन पारां डॉक्टराणी ते ग़फ़लत जो इल्ज़ाम। राबिया जखराणी जो लाश शहीद अल्लाह बख्श बाग वटि रोड ते रखी टायर साड़े धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त डॉक्टराणी ऐं अस्पताल इंतज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। दौड़ में काटन फैक्ट्री मां चौकीदार जो गोली लॻल लाश हथ ॻोठ लतीफ़ाबाद वासी अली हसन वालादी जो लाश अस्पताल मुंतकिल। पुलिस जो चवणु आहे त हक़ीक़तूं साम्हूं आणण लाइ क़ानूनी कार्रवाई कई पई वञे। नंगर पार्कर में बरसात दौरान विझ किरण सबबि नारी फौत। 4 बकरियूं मरी वयूं। ॻोठ वाघो वजीर में विझ किरण सबबि 32 वरहनि जी मिसरा वजीर फौत। घर में कोहराम। पडीदन जे ॻोठ हुसैन बख्श जोयो में नींगर गैस्ट्रो वॻे फौत। 10 खां वधीक बीमारी में मुब्तला 7 वरहनि जे तनवीर हुसैन जोयो अस्पताल में दम धड़ी हवाले कयो। घर में कोहराम। सुजावल जे ॻोठ खमू कोठियो वास वटां शोर वाह खे घारो पइजी पियो। वाह खे घारे सबबि पाणी सिम नाले में ज़ाया थियण लॻो। आपाशी अमलदारनि घारे खे बंदि करण लाइ को बि तहरीक न वरितो। ऐं पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया विच में बि वनडे मैच क़ज़ाफ़ी स्टेडियम लाहौर में थी रही आहे। 3 मैचनि जी सीरीज़ में पाकिस्तान खे ॿुड़ीअ जी भेट में 1 जी सरसी।